हालानी गवर्नमेंट प्राइमरी स्कूल पीरवतियो जी बिल्डिंग ज़बू हाल बणियल स्कूल जी चौदीवारी न हुजण सबब रोलू जानवर स्कूल जे अंदर दाख़िल थियण लगा। स्कूल जे कमरनि जा चापोड़ा करण सबब शागिर्द पट ते तालीम पिराइण ते मजबूर आहिनि। इन सिलसिले में शागिर्दनि ॻोठण राशिद उनड़, फयाज़ उनड़, अमानुल्ला, गुल हसन, सजाद अली ऐं ॿियनि चयो त तालीमी एमरजेंसी सिर्फ़ नाले मात्र बणिजी वई आहे। गवर्नमेंट तालीम खाते में हाणे ॿारनि खे तालीम ॾियणु वॾो मुश्किल बणिजी वियो आहे। शागिर्दनि जो चवणु हो त असांजे स्कूल में का बि सहूलियत न आहे, बाथरूम बि न आहे, पानी पीअण लाइ नलको न आहे, वेहण लाइ फर्नीचर जी सख़्त खोट आहे। इन मौक़े ते उस्तादनि चयो त स्कूल में फर्नीचर पखे जी सहूलियत न हुजण सबब तालीम ॾियण बि वरी मुश्किल थी वई आहे। उन्हनि सिंध हुकूमत खां मुतालबो कयो त प्राइमरी स्कूल पीरवतियो खे बुनियादी सहूलियतूं फराहम कयूं वञनि। असांखे स्कूल जे ॿारनि जूं टेबलूं मिलियल आहिनि, ज़मीन ते वेठा आहिनि। महिरबानी करे अपील आई आहे। चापड़ किरनि था जीअं त मां स्कूल जो पटे वारो आहियां, महिरबानी कयो असां वटि का सहूलियत कान्हे का, ॿारनि जे मथां चापड़ किरी रहिया आहिनि, मेज़ूं कोन्हनि, स्कूल जी भितियूं कोन्हनि, नलको कोन्हे, का सहूलियत कान्हे। गर्मी में ॿार तड़पनि था पिया। गर्मी में वेठा आहियूं, असांखे ॿाहिरां महिरबानी करे बिल्डिंग भी ॾियो, फर्नीचर भी ॾियो। असांजे मथां चापड़ किरनि था, चो दीवारो न आहे, असांखे पेशाब करण जे लाइ लेटरिन न आहे, नलके जी परेशानी आहे, पाणी वञूं था घरनि में पीअण। महिरबानी करे असांखे पंहिंजी बिल्डिंग ॾियो। असां हिते वेठा आहियूं पत पधर ते, असांजे स्कूल जा चापड़ किरी रहिया आहिनि, सॼो मींहुं वसे थो, अंदरि के लोहा कोन्ह, लोहा आहिनि असांजे स्कूल में। महिरबानी करे बिल्डिंग ॾिनी वञे। टीचर ना है, असांजे स्कूल में नलको ना है, असांजे स्कूल में वॉशरूम ना है, असां पेशाब करण जाए ना है, असां घर था हलिया वञूं। असां महिरबानी करे स्कूल ठाराए ॾियो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।